अस्सलाम वालेकुम। मैं सिद्दीक मिठवर बाब हाला। मौजू कहानी। कहाणीअ जो नालो डप ऐं जुञ। डप जानी माली नुक़सान घाटो थियणु, शराब, भउ, ख़ौफ़। जुञ जानी माली फ़ाइदो, नफ़ो फ़ाइदो थियणु, ढ भलाई, उमेद, जुञ, सिराब। पाठ नंबर 68। हज़रत लुक़मान अलैहिस्सलाम संदसि पुट खे नसीहत कई। उनखे चयो, माण्हुनि खां गुरूर सां गॾु मुंहुं न फेरजांइ, ज़मीन ते सरकशीअ सां गॾु अकड़िजी न हलजांइ। उन लाइ त ख़ुदा उनखे दोस्त कोन थो रखे जेको तकबर सां गॾु हले थो ऐं माण्हुनि ते फ़ख़ुरु थो करे ऐं नियानारवी इख़्तियार करियो। तेज़ न, बिल्कुलु आस्ते पंहिंजे आवाज़ खे रखिजांइ। दाहूं करे वॾे आवाज़ में ॻाल्हियूं न कजांइ, छो त बदतरीन आवाज़ गढ़ जी आहे। ईअं जो ख़ुदा जो शुक्र करियो। जो बि शुक्र करे थो पंहिंजे नफ़े लाइ शुक्र करे थो। उनजो नफ़ो ख़ुदा खे कोन थो पहुचे ऐं ख़ुदा जो कुफ़रान नेमत थो करे त उहो ख़ुदा खे नुक़सानु कोन थो करे, ख़ुदि संदसि ई नुक़सानु करे थो। ख़ुदा त शुक्र करण वारनि जी इबादत करण वारनि जी इबादत खां बेनियाज़ आहे ऐं हर हाल में हमद जे लाइक़ु आहे। हज़रत लुक़मान अलैहिस्सलाम जे बारे में इख़्तिलाफ़ आहे। किन जो कौल आहे त इहो हिकमत रब्बानीअ जे आलम में हुयो, पैगंबर कोन हुयो। किन माण्हुनि जो कौल आहे त इहो पैगंबर हुयो। उन खां अलावा मुफ़सिरनि चयो त लुक़मान बाऊर जो फर्ज़ंद हुयो, अॼु क़बीले मां हुयो ऐं हज़रत अयूब अलैहिस्सलाम जे भेण या मासीअ जो पुटु हुयो। हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जे ज़माने ताईं ज़िंदह रहियो। उन खां इल्मु हासिलु कयाईं। ख़ुदा अलाह रब्बिल आलमीन जे हसब माल, अहल या जिस्म या उन जे हुस्न जमाल जे सबबि हिकमत अता कई हुई, बल्कि ख़ुदा अलाह रब्बिल आलमीन फर्मा बरदारीअ में मुस्तक़िम ऐं उन जे नाफ़रमानीअ खां परहेज़ कंदो हुयो। हिकु ख़ामोश मर्दु हुयो, बजुज़े कलाम हिकमत जे गुफ़्तगू सां कंदो हुयो। निहायत मुतमईन दिलि, निहायत गौर फ़िक्र करण वारो हुयो। उन जी निगाह इबरत हासिलु करण में तेज़ हुई। ईअं हुयो, ॿियनि जी नसीहतुनि मां मुस्तफ़ीद हुयो। हज़रत लुक़मान ॾींहं जो कोन सुम्हंदो हुयो। कंहिं बि उनखे आम आदत मुआफ़िक़ काकूज़ पेशाब करणु या वहिजणु कोन ॾिठो, छो त इहो तमामु उमूर माण्हुनि खां पोशीदा बजा आणींदो हुयो। उनजी निगाह गहरी हुई, मगर माण्हुनि जी पोशीदा उमूर ते हरगिज़ मुतल हुअणु पसंदि कोन कंदो हुयो। संदसि गुनाह जे ख़ौफ़ खां कॾहिं कंहिं ॻाल्हि ते खिलंदो कोन हुयो ऐं न पंहिंजे लाइ गुस्सो कंदो हुयो। उन कॾहिं बि मिज़ाह कोन कयो, न कॾहिं उमूर दुनिया जे हासिलु थियण ते ख़ुशि थियो, न ज़ाया थियण ते रंजीदा थियो। हज़रत लुक़मान घणनि ई औरतुनि सां शादी कई ऐं औलाद बि घणो हुयो। उन जा घणा ॿार मरी विया त उन जे ज़ियादतीअ जो हिसाबु कोन कयो ऐं कंहिंजे मरण ते न रुनो। हरगिज़ ॿिनि शख़्सनि खे विढ़ंदे झगड़ंदे ॾिसंदो त उन्हनि खे अलहदा कंदो, जेसीं ताईं उन्हनि मां हर हिकु जूं ॻाल्हियूं ॿुधे उन्हनि में मुसालत न कराए। ईअं हुयो। हज़रत लुक़मान हुकुमा अकुलमंदनि सां गॾु वेहंदो हुयो। हज़रत लुक़मान काज़िन ऐं बादशाह जे हालात मां इबरत हासिलु करण लाइ वेंदो हुयो। काज़िन जे हालात मालूम करे उन ते लुत्फ़ ऐं महिरबानी कंदो हुयो। उन हालात जे सबबि जिन में रही पंहिंजे उहिदे जे लिहाज़ खां मुब्तला रहंदा हुआ। बादशाहनि ते रहम कंदो हुयो। उन करे त उहे पंहिंजे नादानीअ जे सबबु करे ख़ुदा खां मफ़रूर ऐं राहत दुनिया ते मुतमईन थी वेंदा हुआ। उन जे हालात मां नसीहत कंदो हुयो। घणनि ई उमूर ते थोरियूं ॻाल्हियूं यादि रखंदो हुयो, जिन जे ज़रिए संदसि नफ़्स ते ग़ालिबु ईंदो हुयो ऐं पंहिंजी ख़वाहिश सां गॾु जहाद कंदो हुयो। शैतान जे मकर खां परहेज़ कंदो हुयो।